सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण, वज़ीर बल्दियात नासिर हुसैन शाह ऐं इत्तलात खाते जे मेंबर ऑफ बोर्ड समेत सेक्रेटरी इत्तलात जी सदारत हेठि कंटेंट एंड प्रोडक्शन जे उनवान हेठि इजलास थी गुज़रियो। इत्तलात खाते जी 4 फिल्मी मनसूबनि ते ब्रीफिंग ॾिनी वई, जंहिं में 3 डॉक्यूमेंट्री फिल्मूं ऐं 1 फीचर फिल्म शामिल आहे। इजलास में समाजी ऐं सक़ाफ़ती असरनि ते तफ़सीली बहस कयो वियो। नई डॉक्यूमेंट्रियुनि ऐं फीचर फिल्म जे मुस्तक़बिल जे मरहलनि, मार्केटिंग, नुमाइश ऐं अवामी रसाई जे मसइलनि ते ग़ौर कयो वियो। लाहौर जी दहशतगर्दी टोड़ अदालत नेब आफ़ीस हमले केस में पंजाब जे वॾे वज़ीर मरियम नवाज़, वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनाउल्लाह ऐं ॿियनि अॻुवाणनि खे केस मां नेकाली ॾियण जी रिपोर्ट मंज़ूर कई वई आहे। अदालत में पुलिस तरफ़ां पेश कयल रिपोर्ट ते फ़ैसिलो ॾिनो वियो आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ इल्ज़ामनि जा के बि सबूत नाहिनि मिलिया। पुलिस रिपोर्ट मूजिबि मरियम नवाज़ मथां नेब आफ़ीस ते पथराव जा इल्ज़ाम साबित नाहिनि थिया। केस जे फ़रियादी एडिशनल डायरेक्टर चौधरी असदुल्ला अदालत में पेश थियो। वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनाउल्लाह दावा कई आहे त तहरीक इंसाफ़ जी सलाह ते ठहियल काबीना कलदम हूंदी। हुन नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ केसनि में सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जो हवालो ॾींदे चयो त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले में चयो वियो आहे त जॾहिं को बि शख़्स जवाबदार साबित थिए थो त कंहिं बि सियासी पार्टी जो सरबराह नथो रही सघे ऐं न ई कंहिं सियासी पार्टीअ जी सलाह में शामिल थी सघे थो। जेकॾहिं उहो शख़्स मुलविस हूंदो त पार्टीअ तरफ़ां कयल फ़ैसिले खे कलदम करार ॾिनो वेंदो। बदीन में कार हादसे सबबि सूबाई वज़ीर इस्माइल राहूजो जी भेण हुस्ना राहूजो समेत 2 ॼणा फौत थी विया। बदीन ज़िले जे खोरवा चौक ते 2 गाॾियुनि जे टकर जो हादसो पेश आयो। नतीजे में शहीद फाज़िल राहू जी धीअ ऐं इस्माइल राहूजो जी भेण हुस्ना राहूजो समेत 2 माण्हू फौत थी विया, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे तिबी इलाज लाइ मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। कराची जे डिफेंस फेज़ 2 जे इलाइक़े में तेज़ रफ़्तार वाटर टैंकर जो मोटरसाइकिल सां टक्कर थी पियो। नतीजे में मोटरसाइकिल सवार फौत थी वियो। इत्तला ते पुलिस ऐं रेस्क्यू अमलदार वाक़े वारे हंधि पहुची लाश खे पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल कयो। रेस्क्यू अमलदारनि मूजिबि फौतीअ जी सुञाणप नाहे थी सघी, जॾहिं त संदसि उमिरि अटिकल 30 साल ॿुधाई पई वञे। टैंकर ड्राइवर वाक़े बाद फ़रार थियण में कामयाब थी वियो।